जीए लती जय जरवारी नौ न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां। सिंधी भेनरुनि जे सोशल कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम मारवी ऐं दिल्ली सिंधी एकेडमी तरफ़ां अमर शहीद भगत कंवरराम ते हीणनि जो हमराह क़ौमी सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंजा मुख्य महिमान संत साईं राजेश लाल कंवर, गद्दी नशीन कंवरधाम अमरावती। सेमिनार जी कन्वीनर वीना श्रृंगी। अदबी इजलास में लेखक तुलसी सेठिया दरवेश कंवर जे जीवन ऐं सेवा कार्यनि ते पंहिंजा आलमाना वीचार पेश कया। अव्हां खे हिन अदबी सफ़र में हम सफ़र बढ़ाए रहिया आहियूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं मां वीना श्रृंगी अव्हां खां इजाज़त वठी रही आहियां। सदाईं गॾु। हाणे हिन पेपर ते मां तबसरे लाइ सॾु कंदसि श्री तुलसी सेठिया जी खे। बोल अमर शहीद संत कंवरराम साहिब की लगन खपे न कुछ तो भी भाई सब बैठा आहियूं। सभिनी खां पहिरीं अमर शहीद संत कंवरराम साहिब जन जे चरणनि में नमन। मर्यादा पुरुषोत्तम परम पूजनीय साईं चांदूराम साहिब जन जे चरणनि में नमन थो कयां। पंचते सारी रात सुभान जागी जिन याद कयो, अब्दुल शाह लतीफ़ चवे जिनकी मिटी लभो थई मान, कोड़े कन सलाम अची यादो उनजे। त मारवी संस्था माताउनि भेनरुनि खे उन्हनि में जुज़्बो आणणु ये अॼु जी ॻाल्हि कान्हे, पुराणी ॻाल्हि आहे ॾाढी। उन्हनि खे उन तरीक़े सां खणी अचणु, उन्हनि में साहित्य जे प्रति, संस्कृति के प्रति, कला के प्रति, पंहिंजी सभ्यता के प्रति उन्हनि खे वो भाव जाॻाइण जो कमु अगरि कंहिं कयो आहे हिते त उहा वीना जी श्रृंगी आहे। वीना जी श्रृंगी आहे। तूं छपर तूं छाव आऊं गुजारो कमां। हिते वीना जी हिकिड़ी ॻाल्हि चई कि कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां दस ॿुधाऊं। त हिते साईं कंवरराम साहिब जन भेदभाव जो भाव रखियो ई कोन, केरु मुस्लमान केरु। त हिते कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां, मूंखे वो आइडिया ॾे, वो दाव ॿुधाए कि मां तोखे कीअं परचायां। या किया मोमिन पूजा बुत खाने, यानी गंगा में स्नान कया, तिलक लगाया कि जनिया पाया, इन तरीके की ॻाल्हि अगरि कोई संत चवे थो तो वो साईं कंवरराम साहिब आहे, जेको सभिनी भेदभावनि खे मिटाए थो। उनजो उल्लेख हिते दादी वीना जी कयो। इन खां सवाइ उन्हनि जे आवाज़ जी दस्तक जी ॻाल्हि वीना जी ॾाढी बख़ूबी सां रखी ऐं इख़लाक़ी क़दुर जी ॻाल्हि हिते कई वई ऐं इहो बि चयो कि उन्हनि जेके इख़लाक़ी असांखे रस्ता ॾेखारिया आहिनि उन्हनि ते असां हलूं। इहा बि ॻाल्हि दादी चई ऐं लोलीअ जो उल्लेख उन्हनि कयो कि साईं कंवरराम साहिब जन लोली ॻाईंदा हुआ। इन खां सवाइ संत कंवरराम साहिब विच में जेको राम चवाईंदा हुआ, उहा ॾाढी वॾी ॻाल्हि हो, चयो श्री राम। त उनजो बि उल्लेख बाक़ाइदे दादी सुहिणे रूप सां हिते कयो आहे। मां हिकिड़ो विषय ॾियणु चाहियां थो, अगरि अॻिलो सेमिनार तव्हां साईं कंवरराम ते कॾहिं बि कयो त मुंहिंजे मन में जेको भाव आहे मां तव्हांजे साम्हूं रखां थो। डॉक्टर साहब, सखावत, साईं कंवरराम साहिब जन जी सखावत, सकावत, इबादत ऐं शहादत, ये चार विषय आहिनि जंहिंते सेमिनार कर। डॉक्टर रवि प्रकाश जी वेठा आहिनि, विद्वान साहित्यकार आहिनि। हिते गुरु नानक देव जी मर्यादा ॿुधाई वई, मर्यादा पुरुषोत्तम राम जो उल्लेख उन्हनि सां जोड़ियो वियो ऐं साण गॾु श्री कृष्ण जी ॻाल्हि हिते चई वई। त मां हिकिड़ी 2 मिंट वठंदो, माफ़ी बि वठांव थो, थोरो तव्हांखे मां ॾिसी करे चवां थो। न पर हिते छा आहे, जीअं मुरली जी ॻाल्हि निकिती, साईं भॻवान कृष्ण जी ॻाल्हि हले थी त कृष्ण रूप कंवर थियो आहे। साईं कंवरराम साहिब बि पंहिंजे भगत में, पंहिंजे नृत्य में कंवर जो रूप धारण, कृष्ण जो रूप धारण करे नृत्य कंदा हुआ ऐं सभिनी खे मोहे छॾींदा हुआ। कृष्ण लीलाऊं बि सिखिया बि ऐं कयो। पसंदि जो विषय ॾाढो सुठे रूप सां हिते रखियो वियो कि उन्हनि जे किताब खे मरकज़ी साहित्य अकादमी जेका असांजी आहे हरवी सां कनेक्टेड आहे। त मारवी जंहिं महिल उनजे जेके महिल
उमिरि क़ैद कयो अथसि त मथे कांव लॻे थो तंहिंमहिल उहो कांव खे चए थी आओ कांगा कर ॻाल्हि मूंखे तन मारवाड़नि जी साॻियरनि जी। त इहा कहाणी आहे जेका साईं कंवरराम साहिब जन खणंदा हुया ऐं शाह साहिब बाक़ाइदे हिनखे मारू राग लिखियो बि आहे। राग मारू लिखियलु अथव जीवनी में न रिसाले में, शाह जे रिसाले में मारू राग लिखियलु आहे, पर मरणे ते ॻायो वेंदो आहे इहो किथे उल्लेख थियो कोन्हे। पर हाणे उनखे भाव उन महिल उहो आंदो वियो कि आओ कांगा कर ॻाल्हि जो साईं कंवरराम साहिब महाजानंद दरबार में ॻायो आहे, त उनखे उन तरीक़े जे भाव सां उते खयो वियो आहे। उन में हर कंहिंजा पंहिंजा वीचार आहिनि, पर मां शुक्रगुज़ार आहियां दिल्ली सिंधी साहित्य अकाडमी, मारवी संस्था जो, दादीअ जो ऐं तव्हां सभिनीनि जो कि वरी सिर्फ़ु मां वेनिती तव्हां सां कंदुमि कि वंशावली जी ॻाल्हि हिते दादीअ कई त कन्यालाल तलरेजा साहिब जन जो लिखियलु किताब तव्हांखे असां ॾियूं था, उन में सॼी वंशावली ऑलरेडी ॾिनल आहे। उन में जेको बि कुझु थोरो घणो अॻिते वधियो हूंदो त उहो तव्हांखे असां ॾींदासीं ऐं उहो किताब बि असां हिते आंदो आहे, जंहिंखे बि खपे वठी सघे थो। ॿियो हिकिड़ो वेनिती कि 13, 14, 15 अप्रैल अमर श्री संत कंवरराम साहिब जन जी जयंती अमरावती में साईं राजेश लाल साहिब जन जे सानिध्य में उन्हनि जे मार्गदर्शन में थींदी आहे, वॾे पैमाने ते थींदी आहे। तव्हां अची करे हुनजो लाभ वठो, कंहिं महिल अची करे दर्शन बि कयो ऐं दर्शन ॿियो बि। इहा वेनिती तव्हां सभिनीनि सां मां कयां थो, ख़ासि तौर ते सभिनी खे जय झूलेलाल। ऐं तव्हां ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो, शुक्रान लख। हाँ सर इधर मैम वेट